तव्हां सभिनी जो बेहद शुक्रगुज़ार आहियां। तव्हां सभु असांजे अञा ते आया आहियो। तव्हां सभिनी जे लाइ इज़तूं आहिनि, मान आहे। रब पाक तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे आवाज़। अॼु असांजी हीअ गॾजाणी सिंधी अदबी संगत पारां ईद जी जे सिलसिले में बि गॾजाणी आहे। अदा रमज़ान मेमण जे सालगरा जी बि गॾजाणी आहे। तव्हां सभिनी खे ईद जूं मुबारकूं। अदा रमज़ान मेमण खे सालगरा जूं मुबारकूं। तव्हां सभिनी ॻाल्हायो, तमामु सुठो ॻाल्हायो। हाणे वधीक ॻाल्हाइण लाइ घणो ॻाल्हाए वञा, पर मानी बि तयारु आहे, बुख बि लॻी आहे ऐं मूंखे वरी इस्लामाबाद में वञिणो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां आयो। थोरो आऊं तसव्वुफ़ जे बारे में ॻाल्हाईंदुसि त बेसिकली आऊं सूफ़ी आहियां। सूफ़ीअ खे जेकॾहिं तशरीह कजे हिकिड़े जुमिले में, सूफ़ीअ जी माना आहे साफ़ दिलि वारो, जेको दिलि पंहिंजी साफ़ रखे सभिनी खे। सूफ़ी हिकु पाणीअ मिसल आहे। हुन पाणीअ खे जंहिं बि थांव में विझंदासीं त उहा ई शक्ल अख़्तियार कंदी। मां सूफ़ी आहियां, पीरनि सां पीर आहियां, मीरनि सां मीर आहियां, शाइरनि सां शाइर आहियां, अदीबनि सां अदीब आहियां, साफ़नि सां साफ़ बि आहियां। मतिलबु पाणी आहियां, जंहिं बि थांव में विझंदो उहो ई आहियां। अॼु रमज़ान जे लाइ मूं हीउ लिखियो आहे तक़रीबन सभिनी शाइरनि जे लाइ, जेके बि शाइरनि जो जेको रोल आहे, जेको किरदारु आहे असांजे मुआशिरे में, उनजो थोरो बयानु कयो आहे। उहो हीउ पंहिंजो नज़म आहे जेको रमज़ान जो नाम कयां।